जन जो हालांकि मुके हुक्म यो थियो त तवा जो डी जो खिताब थींदो पर या साईं जन जी मोहब्बत आ जो यारियां वारे जे निस्बत सा 11 मिनट ता कया थन चो सुभान अल्लाह। ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ। अल्लाह ताला जे रहमत मां कने भी ना उम्मीद न थियो छो त रब वो रहमान आ जो तुंजा सभई कारा दफ्तर धोई छडींदो। साईं हजरत अल्लामा मौलाना साईं मुफ्ती शफीक अहमद कादरी साहब जन खिताब कयो। मां ये गाल सिर्फ 11 मिनट हन ते इन जे करे का मौजू नथो खणी सका सिर्फ उन ये गाल के अॻिते वधाया थो। साईं जन मज़ारात औलिया ते गल्हायो उम्र शरीफ ते हाज़री ही रमज़ान मुबारक में मां ये गाल सोने मखदूम बिलावल जे उर्स मुबारक में भी कई हुई। अज वरी भी हिते नई मज़ारात जे मुनासिबत सा जने यो जुमलो ठही आयो आ तो दिल थी चवे मां हिते भी बयान कया चो सुभान अल्लाह। हिकड़ी गाल चवा सुनिन का सुभान अल्लाह चवरान एडो दुखियो जे इंडिया का कश्मीर वठणो दुखियो चई चई थकजी पवंदासी चई चई थकजी पवंदासी पर सुभान अल्लाह जी सदा सुभान अल्लाह भई हथ मथे कर जो सुभान अल्लाह। जे जहाज की सीट ते मां वेठो उन बराबर वाली सीट ते हु कहां लिखा है उन्हें नालो बु रखियो हो कहां लिखा है छो तो वो हर गाल में चवंदा हन सोने मदीने वाले जो शान बयान कर चंदो कहां लिखा है सोने मदीने वाले साईं जो शान बयान कर छा चवंदो कहां लिखा है उन जो नालो रखियो मु कहां लिखा है छो त इन जे करे अज डी ती रब्बे काबा जो कसम मुके हिकड़ो सुनी देखार जे अग्या अमर आमिना जे लाल जो शान बयान कयो वियो होजे ए उन सुन्नी चयो होजे कहां लिखा है बल्कि सुन्नी जे अग्या जडे भी कुल नबर जे सरदार अमर आमिना जे लाल जे शान जे जड़े बारी आई उन जो शान बयान कयो वियो त सुन्नी हिक ही जुमलो चयो सुभान अल्लाह। सही था ये कौन थी कहां लिखा है कहां लिखा है मुझो छा वनी अमड़ आमीना जो शान मात चवा सुभान अल्लाह। उन मुखे चयो तवा पांजो तारुफ करायो मुझो नालो इम्तियाज अली बगदादी या सोने दस्तगीर जे दर जो कुतड़ो आया खिली करे चई अच्छा मुशरिक आयो मां चो मुशरिक की चीती ता त मज़ारात औलिया ते वनी जेको असो घुरंदा आयो पिनंदा आयो मजाक जे मूड में अची करे चवण लगो साईं दे हवाल मज़ारात चादर छो चाड़ींदा आयो हिकड़ी चादर बी चादर टी चादर चादर मथा चादर चादर मथा चादर चादर मथा चादर छा अल्लाह जे वली के सी थींदो आ मां चयो जेड़ो सवाल तेड़ो जवाब करिया आलिमाना सवाल तो जवाब भी आलिमाना दियाई हां पर सवाल ही जाहिलाना है तो जेड़ो सवाल आ तो तेड़ो ही जवाब आ तू चवी तो छा अल्लाह जे वली के सी थींदो आ मां चयो हां अल्लाह जे वली के सी थींदो आ सा चादर चाड़े छडीना है अल्लाह जे वली के सी थींदो आ चादर चाड़ींदा आहियूं अञा ॾिसंदा सी वधी आ बी चादर अञा ॾिसंदा सी वधी आ टी चादर तो चादर मथा चादर चादर मथा चादर चादर मथा चादर खिली करे चवे तो वो की मुझो मां दलील थो ॾिया त जॾहिं अल्लाह जो वली हिन दुनिया वाला ॾाढो करे वेंदो आ त उन जा अज़ीज़ो अकारिब उन जा मुरीदीन मुअक्किदीन जॾहिं उन्हनि खे दफ़न करे कब्रिस्तान खां 40 कदम ॿाहिरि हलिया ईंदा आहिनि तो मुनकर नकीर कब्र जे अंदर इंदो है पुछंदा हन मन रब का तुंजो रब केरा मा दीन का तुंजो दीन चाहे जवाब दींदा हन आखिर में छा पुछंदा हन मा कुंत तकोलो फी हक़ हाज़र रजुल हाने बुधाए त तू दुनिया में इन शख्स के बारे में छा छा चवंदो है वो शख्स आम को न हुंदो आ कुल नबन जो सरदार अमन आमीना जो लाल हुंदो आ जने सोलो मीर सोने मोहम्मद जी जियारत कंदो आ तो कब्र अनवर मा उते भी करे भई तवज्जो में वधी करे सोलो मीर चवंदो आ मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम शमाए बज़्मे हिदायत में लाखों सलाम ए फरिश्तो तवा मुकादा पूछो तई केरा ही तो वो अमड़ आमीना जो लाला जे जब दुनिया में मिलाद मलाइंदो अल्लाह
पो रब फरमाइंदो आहे जेको मुझे हबीब के सुञाणे थो मां रब उन के सुञाणिया थो जेको मुझे हबीब के सुञाणे थो मां रब उन के सुञाणिया थो ए फरिश्तो सोने मीर जे कब्र में जन्नत जी दरी खोले छड़ियो कोन चई सुभान अल्लाह जन्नत जी दरी खोले छड़ियो मां चयो चले सोने मीर जे कब्र जे अंदर जन्नत जी दरी खुलंदी आहे अल्लाह जे वली जे अंदर जॾहिं जन्नत जी दरी खुलंदी आहे जन्नत मां थदड़ी थदड़ी हवा ईंदी आहे अल्लाह जे वली के सी थींदो आहे असां मथां पड़ विझी छॾींदा आहियूं चओ सुभान अल्लाह भई हथ मथे करे चओ सुभान अल्लाह सी थींदो आहे असां मथां चादर मां चयोमांसि ॾे हवाले तव्हां चादर छो नथा विझो तव्हां चादर छो नथा विझो इन जो जवाब भी मूं वटि आहे छो नथा विझो छो त तव्हांजो को मुल्ला मौलवी जे कॾहिं नबीअ जो मीलाद न मल्हायो कॾहिं या रसूल अल्लाह पंहिंजे ज़बान ते न आंदो जॾहिं नबीअ जो ज़िक्र पंहिंजे ज़बान ते न आंदई जॾहिं उहो मुल्ला मौलवी हितां मरी वेंदो आहे उनखे क़ब्र जे अंदरि दफ़नाए करे जॾहिं उन जा चेला ॿाहिरि हलाईंदा आहिनि त मुनकर नकीर क़ब्र जे अंदरि अची करे पुछंदा आहिनि मां कुंत तक़ूलु फी हक़े हाज़र रजुल दे हवाले हिन शख्स जे बारे में छा छा चवंदो है तो मुझो तव्हांजो मौलाना ॾिसी करे चवंदो साईं मां त पहिरियों चकर ॾिठो आहे मीलाद मल्हाई हा त सुञाणी हा या रसूल अल्लाह चई हा त सुञाणी हा अरे रब्बे काबा जो कसम सोने मीर जे कदमन में अची हा त मोहम्मद सुञाणी कदे मीर जे कदमन में आई कोन कदे मीर जे कदमन में आए कौन त तू नबी के के सुञाणी दे ओ मुझो रब ऐलान फरमाइंदो जेको मोहम्मद के न तो सुञाणे मां रब उन के न तो सुञाणे जहन्नम जी दरी खोलियो जहन्नम जी दरी खोलियो मुझो जॾहिं मुल्ला जे कब्र जे अंदर जहन्नम जी दरी खुलंदी आहे गरम गरम हवा ईंदी आहे तो के अगई पक्का अंदर अगई गर्मी आ मथा जो चादर विझंदेसि त मरंदो या बचंदो अगे हेडी गर्मी वरी जो मथा चादर मुझो असां त चादर मथा चादर तू हिकड़ी चादर विझी ॾेखारे बगदादी सलाम कंदी रब जाने ते मीर जाने पो बाबा साईं बुधायो पुट साईं जन हिकड़े प्रोग्राम में पे विया जलसे ते पे विया पो जने जिया गाड़ी ते बैठा गाड़ी हली थोड़ो अञा अॻिते हलिया ड्राइवर जी नजर पेट्रोल पंप ते पई साईं के चई सोना जे कॾहिं इजाजत हुजे त मां गाड़ीअ में तेल भराया सोने मीर फरमायो त तू के बेसा नहीं तू मीर सा गॾु आहीं तो जो कम गाड़ी हलाए तेल जाने ते ही मीर सुभान अल्लाह तेल जाने ते ही मीर जाने गाड़ी हलंदी रही उन ड्राइवर जो पांचो यो चवण हो त चंद ॾींहं गाड़ी मां बगैर पेट्रोल जे हलाई चंद ॾींहं गाड़ी मां बगैर पेट्रोल जे हलाई पर चंदान ड्राइवर हुनखे जो वो वर आयो कि ॾिसां तो सही टैंकीअ के खोले त आखिर टैंकी में सुणे मीर कहिड़ी शइ विधी आहे जो गाड़ी बीहे ई नथी जीअं जो ढकड़ो खोलियई ॾिठई त पूरी टैंकी खाली आहे वरी जो ढकण बंदि कयई गाड़ीअ खे जो स्टार्ट कयई त गाड़ी हिक विख बि कान हली गाड़ी हिक विख बि खुदा जो कसम जॾहिं बि का परेशानी अचई न त परेशान न थी सुणे मीर ॾे निगाह करे चओ त मीर जाने ते मेरा रब जाने सुणे मीर खे दां ॾई आहे ऐं उहा दां कीअं साईं शुहाबुद्दीन लोढ़ाई दामत बरकातुहुल आलिया जे दरबार में जॾहिं मूं किनड़े जी हाज़िरी थी त साईं जन फरमायो त जेके साईं जा मुरीद ईंदा हा न हत्ता के थोड़ो भी मसलो पेश ईंदो हो त सुणे मीर के अची दाह ॾींदा हा जेकॾहिं घर में में नथी मिले सुणे मीर के अची चवंदा सुणा में नथी मिले हाणे ॾाढो तंग कयो अथई छा कया सुणे मीर फरमायो वञ मूं मीर जा सलाम ॾीस
सुभान अल्लाह मूं मीर जा सलाम ॾिस पोइ या तुंहिंजी मैं ॼाणे मां मीर ॼाणा। उन शख्स जो चवण सलाम ॾिनो में ईअं फर्मा बरदारी बीह रही जो मूंखे लॻे पियो त कॾहिं बि ईअं असांजे अॻियां न फर्मा बरदारी में बीठी आहे। ईअं लॻे पियो त सुहिणे मीर जी निगाह डायरेक्ट मेह जे मथां पई वञे। सुभान अल्लाह ऐं तुंहिंजे मथां कॾहिं बि रबे काबा जो कसम कुतो कोन भौंकंदी, कुतो कोन भौंकंदी। ऐं जेकर तुंहिंजे मथां कुतो भौंके सुहिणे मीर ॾे निहार कुता पंहिंजो पाण में पाण ई विड़ी पवंदा। तुंहिंजे मथां को बि चाहे कहिड़ो बि मां वज़ाहत नथो करणु चाहियां चाहे कहिड़ो बि कुतो हुजे तुंहिंजे मथां न भौंकंदो, तुंहिंजे मथां न भौंकंदो। हिकिड़ो शख्स आयो सुहिणे मीर जी दरबार में, जीअं अचे पियो त साम्हूं कुता मिलियसि। हाणे ॾिसंदे बाहुर जी पिया आहिनि कुता मोॾे पे था अचनि किथे हमिलो न करे विझनि। हाणे हमले आवर त थियण वारा हा उते ई चए थो त मां दिल्ली में चए दिल में चए मां सुहिणा मीर तू ॼाणी तुंहिंजो रब ॼाणे। हेॾे कुता त मुंहिंजे पोयां पइजी विया। हे कुता न किथे मूंखे खाई विझनि, हे कुता त तयार आहिनि सुहिणा मीर। हुन जो ईअं चवण सुहिणा मीर रबे काबा जो कसम उहो शख्स तो चवे जीअं मां थोरो अॻिते विख वधाई वरी जो पोइते निहारण सां कुता अचनि त कोन था, पोइते जो निहारिया त कुता पाण में विड़ियो बीठा आहिनि। सुभान अल्लाह कुता पाण में विड़ियो बीठा आहिनि। पर जीअं उहो शख्स दरबार में आयो ॿ रकातूं नफ़िल अदा कई। नफ़िल अदा करण खां बाद में मज़ार शरीफ़ जी हाज़िरी ॾिनई, लंगर कयई छो त हिते शरीयत जी पाबंदी आहे, हिते शरीयत जी पाबंदी आहे। लंगर कई, लंगर करण खां पोइ सुहिणे मीर जा हथड़ा चुमी करे सुहिणे मीर मुस्कुराईंदे फरमायो ॾे हवाल रस्ते में कुता कीअं वेड़ाया हुई कोन चई। सुभान अल्लाह सुभान अल्लाह ॾे हवाल इहो तूं रस्ते में कुता कीअं वेड़ाया हुई। खुदा जो कसम जेकर सुहिणे मीर में तुंहिंजो दामन आहे तुंहिंजे मथां को कुतो न भौंकंदो। मुंहिंजी तयारी त वॾी पर साईं जन हुकुम 11 मिंटनि जो कयो, टाइम जी त ख़बर कान्हे पर साईं वॾनि हुकुम फरमायो 11 न 22 मिंट। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी बारगाह में दुआ है। ऐं हक़ीक़त थो ॿुधायां ही लंगर हले पे थो, लंगर हले पे थो। इनखे आम लंगर न समझजां, इनखे आम लंगर छो त मां इहो हाफ़िज़ अमीन अबड़े साहब जन खां सिखियो आहे। हिकिड़े प्रोग्राम में वेठासीं, शादी हाल में वेठासीं, मानी आई ताम कई हुजनि पर हाफ़िज़ अमीन अबड़े साहब जन ताम स्टाइल सां पिया खणनि, स्टाइल सां सभु ताम हुजनि पर जिथे भाॼी खुटी पई मां चयो साईं घुरायूं जिन साईं पाण ॾियनि असां छो ॾियूं, पाण ख्याल कनि दावत ते आया आहियूं ॾिसूं त असांखे इज़त केतिरी था ॾियनि। पर इन ई हाफ़िज़ मोहम्मद अमीन अबड़े खे मां दावत ते ॾिठो ताकड़जी वेठो आहे, पाण ई इज़त ॾियनि पर जॾहिं मीर जो उर्स ईंदो आहे, जॾहिं अमड़ आमीना जे लाल जो मिलाद ईंदो आहे त ख़ुदा जो कसम इहो ई अमीन हूंदो आहे जेको प्लेट खणी पाण चवंदो आहे इहो लंगर मूंखे ॾिजाए, इहो लंगर मूंखे ॾिजाए। बाबा हिते छो हुते त आकड़ी जे उते लंगर जे मथां जेका नालो हो उहो शादीअ जो, हिन लंगर जे मथां नालो सुहिणे मीर जो आहे। ऐं सुहिणे दस्तगीर जो फरमान आहे त ताउन जी बीमारी बगदाद जे अंदरि आम जाम ताउन जी बीमारी उनखे चइबो आहे जीअं कैंसर जो मर्ज़ आहे, लाइलाज मर्ज़ आहे। ताउन जी बीमारी बगदाद जे अंदरि फैलजंदी थी वञे, को बि इलाज कोन्हे। साईं जन जा मुरीद आया त सुहिणा दस्तगीर तव्हां दुआ फरमायो त ताउन जी बीमारी बगदाद मां ख़त्म थी वञे। सुहिणे दस्तगीर गर्दन झुकाए करे वरी अखि खई ऐं फरमाइण लॻा त इलाज जी का ज़रूरत कान्हे, मरीज़नि खे वठी वञो मुंहिंजे मदरसे जे अंदरि, मुंहिंजे मदरसे जो गाहु खणो उनखे पी करे उनजी फकी मरीज़नि खे हणायो ऐं मुंहिंजे खूह जो पाणी मरीज़नि खे पियारियो। रब्बे काबा जो कसम मरीज़नि खे कॾहिं ताउन जी बीमारी थींदी कान्हे। मरीज़नि जॾहिं उहो गाहु नाले में गाहु उहो घोटे करे मरीज़नि खे फकी हणाई आहे, खूह जो पाणी पियारियो आहे त उहो मरीज़ चवण लॻा रब्बे काबा जो कसम उहो ॾींहुं ऐं अॼोको ॾींहुं आहे त बगदाद में वरी कॾहिं बि ताउन जी बीमारी कान थी आहे।
पुछो वियो सोना दस्तगीर इन गाह जे अंदर कहिड़ी हिकमत आ सोना दस्तगीर इन खूह जे अंदर कहिड़ी हिकमत आ कहिड़ी शिफा रखियल आ कहिड़ो फार्मूलो रखियल आ त सोने दस्तगीर फरमायो का भी ॻाल्हि कान्हे तव्हांखे ख़बर न आहे त जे जॻह ते अल्लाह जे वलीअ जा कदम लॻी वञनि जे जॻह ते मूं अब्दुल कादिर जिलानीअ जा कदम लॻी वेंदा आहिनि रब उन जॻह में भी शिफा रखे छॾी त हिन लंगर में भी शिफा अथई जेकर बीमार आहीं उन नियत सां खाईंदे त बेड़ा पार अथई जेकर बीमार आहीं उन नियत सां खाईंदे त हीअ दवा आहे लंगर आहे छो त हिन लंगर ते को आम नालो न आहे सुणे मीर जो नालो आहे ऐं हिते रहमत वसे थी तॾहिं रब करीम फरमायो ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी बारगाह में दुआ आहे जेको कुछ ॿुधोसीं उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।